ये असां उस्ताद सफदर हुयो जंहिं हिन एग्ज़िबिशन हीअ असांजो उस्ताद सफदर आहे जंहिं हिन एग्ज़िबिशन खे तयारु करण में तमामु वॾो कोशिशि ऐं जदोजहद कई आहे। असां मकलीअ जे हिकु तारीख़ी शहर ठटे में असां मौजूदु आहियूं, ठटे जे स्कूल में। ऐं हज़ार साल जॾहिं सिकंदर आज़म क़ब्ले मसीह जॾहिं हमिलो कयो हुयो सिंध ते, त हिननि बंदरनि ते अची हुननि कब्ज़ो कयो हुयो ऐं बाद में राजा पोरस खे ॿीहर मुक़ररु करे हितां वरी वियो हुयो हेॾो जो सिंध जा माण्हू तमामु घणा जोधा ऐं तमामु घणा हिकिड़ा बुर्जस्ता माण्हू मिलिया हुया। जॾहिं हुन मोर जो तोहफ़ो पंहिंजी माउ ॾे मोकिलियो हुयो त हुन फौरन न्यापो मोकिलियो हुयो सिकंदर आज़म खे त जंहिंजा पखी एॾा ख़ूबसूरत आहिनि उन्हनि माण्हुनि खे क़तलु न कराए उन्हनि खे न मारिजांइ ऐं वापसि हलियो अची। ऐं हू सिकंदर आज़म जेको आहे हू सिंध खे छॾे करे सिंधियुनि माण्हुनि जे हवाले साॻियो करे राजा पोरस जे हवाले करे साॻियो हलियो वियो हुयो। इहो सिंध जी तारीख़ आहे, सिंध जे माण्हुनि जो इहो रवैयो आहे। राजा पोरस जॾहिं कैदी थी आयो हुयो हुन वटि त हुन खां पुछियो त छा करणु घुरिजे, चई उहा मूंखे सज़ा ॾिजां जेका हिकिड़े बादशाह आहिनि शहनशाहनि खे ॾिबी आहे, उन खां घटि सज़ा मूंखे न ॾिजां। उन उथी बि सिकंदर आज़म हुनखे साॻियो वरी पोइ पंहिंजो सिंध जो जेको परवानो हो लिखी ॾिनो त तूं हिन लाइक़ु आहीं जो कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ नथो रखे ऐं बुर्जस्ते तरीक़े सां असांजो अॻु वरितो अथई ऐं असां सां विड़ियो आहिनि। इहा सिंध जी तारीख़ आहे, सिंध जी तमामु वॾी तारीख़ूं आहिनि, तमामु वॾा वाक़िया आहिनि जेके बाद में तव्हांखे ॿुधाए सघंदा। तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी, अस्सलाम वालेकुम। हे असांजी मैडम बि आहे, एलिमेंट्री कॉलेज जा असांजा शागिर्द बि हिते शरीक थिया आहिनि। हीअ असांजा एलिमेंट्री कॉलेज जे BEd MAd जा शागिर्द आहिनि जेके शरीक थिया आहिनि। हे सुठो असांजो अदीब राइटर जसारत बि असांजो मौजूदु आहे। असांजी मैडम एलिमेंट्री कॉलेज असांजो हरदिल अज़ीज़ उस्ताद असांजो बि असां सां गॾु आहे मौजूदु। हीअ सभु शागिर्द पोइ बीठा आहिनि असांजा शाह साहिबु। ये सॼो सिंध जो तमामु वॾो शाइर आहे। हिन स्कूल जा हेड मास्टर साईं गुलाम मेहदी खुश्क साहिब, साईं गुलाम मेहदी खुश्क साहिब हेड मास्टर आहिनि असांजे स्कूल जा। सलामत तव्हांजे हिन जदोजहद खे ऐं हिन एग्ज़िबिशन कराइण ते विच में हिकिड़ो प्रोग्राम साईं शायदि रखियो, दावत मिस थी वई असां मिली। इंशाल्लाह इहे एग्ज़िबिशन कराए पारां। मां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो ॾाढी ख़ुशी थी आहे जो तइलीमी अदारनि में अहिड़े क़िस्म जी फेस्टिवल थियो आहे एजुकेशनल। न त ॿारनि खे नचायो वेंदो आहे, डांसूं करायूं वेंदियूं आहिनि जिन ख़िलाफ़ु असां सॼी ज़िंदगी वेठे लिखियो आहे। त एजुकेशनल जेको आहे सो असांजे जेके फेस्टिवल्स आहिनि इन नाच ऐं गाननि खे न चइबो आहे बल्कि क्रिएटिविटी खे चइबो आहे। सुठी ॻाल्हि थी आहे जो ठटे जे अहिड़े मकली जे हाई स्कूल में तव्हांजे निगरानी में कुझु थी रहियो आहे। हर साल तक़रीबन थींदो आहे, 9-10 जो थींदो आहे, हाणे 6-7 जा ॿार रखिया आहिनि। हिन खां अॻु में हर एग्ज़िबिशन में असां ईंदासीं तव्हांजी दावत ते। तमामु लो कास्ट मटीरियल आहे, ॾिसो हिन में सभु शयूं अहिड़ियूं आहिनि, न ख़र्चो आहे न ॿियो आहे, ॿार आसानी सां ज़ीरो कास्ट मटीरियल खां शयूं ठाहिण जो मामूली ॻाल्हि आहे। असां सिंध जे तमामु वॾे हिकिड़े तारीख़ी शहर में बीठा आहियूं। साईं शम्स खे साईं मूंखे ट्रिब्यूट कयूं आहे ऐं साइंस टीचर आहियां ऐं 31 मार्च ते रिटायर बि थिया। हीअ सॼो साइंस जी स्कूल में असांजे सफ़दर बि उस्ताद जी तव्हांखे त मां जेको ॻोल्हियां पियो बीठो त शख़्स साहिबु आहे किथे जंहिं साइंस जी एग्ज़िबिशन में साइंस जा ॿार पैदा कया आहिनि। वॾो ट्रिब्यूट आहे ज़िंदगी जो यादगार ट्रिब्यूट आहे। इहे शयूं असांखे हाणे यादि ईंदियूं रिटायरमेंट खां पोइ। नई रवायत की पई आहे उस्ताद खे माना एॾो ट्रिब्यूट मिले, हिन खां वधीक ॿी ॻाल्हि ई कोन्हे। 3 ॾींहं जी नुमाइश में असांजा सॼा स्टाफ जा मेंबर्स, असांजी प्रिंसिपल, ॿिया सभु दोस्त ऐं शागिर्द जेके बि हिन ते शरीक थिया आहिनि। सिंध जा तमामु वॾा भलोड़ शाइर, हीअ अदीब दोस्त असांजो जसारत बि बीठो आहे ऐं असांजो हमीद साहिबु बि बीठो आहे शाइर। ऐं असां सिंध जे उन शहर ते बीठा आहियूं जिते सिकंदर आज़म हमिलो कयो हुयो ऐं मजबूरनि जॾहिं मोर माउ ॾे मोकिलिया हुयईं। मां पहिरियां बि ॻाल्हि करे चुको आहियां त मां फौरन न्यापो मोकिलियोसि तकिड़े घोड़े ते त वञ मुंहिंजे पुट खे सिकंदर आज़म खे चयो त जंहिंजा पखी बि एॾा सुहिणा आहिनि उन्हनि माण्हुनि खे क़तलु न कजांइ। उनजा माण्हू छा हूंदा, केॾा हसीन हूंदा जंहिंजा पखी बि एॾा हसीन आहिनि। ऐं जॾहिं कुकुड़ ऐं मोर ॿ मोकिलियूं हुयूं शयूं फौरन मोटियो। सिकंदर आज़म उतां मोटियो ऐं पोरस राजा जंहिंसां जंग थी हुनखे साॻी सिंध हवाले करे मोटियो। ऐं अॼु असां हुन तारीख़ी शहर में आहियूं ऐं तव्हां सभिनी जो पंहिंजो अमजद दुरानी। इंशाल्लाह वरी कंहिं फेस्टिवल सां तव्हां सां गॾु अहिड़ियूं मुलाक़ातूं कबियूं। ख़ुदा करे शल अहिड़ियूं ई फेस्टिवल असांजे तालीमी अदारनि में लॻंदा रहनि ऐं नाच ऐं टपनि ऐं डांसुनि मां जान छुटे असांजी क़ौम जी ऐं असांजी क़ौम क्रिएटिविटी तरफ़ अचे ऐं दुनिया में उहो नालो रोशन करे जेको असां सिर्फ़ु मोहन जे दड़े जो मिसाल ई ॾींदा आहियूं। हिन वक़्तु टके जी काई बि शइ असां वटि कोन्हे सवाइ मोहन जे दड़े जे। पर अहिड़े क़िस्म जा फेस्टिवल ॾिसूं था त सच पच ॼणो साह थो पइजी वञे जिस्म में त वाक़ई असां अञा निंदड़ कान आहियूं ऐं असां संड न आहियूं थिया। असां वटि क्रिएटिविटी अञा पैदा थियनि थियूं ऐं माण्हू आहिनि अहिड़ा उस्ताद आहिनि जे अहिड़े क़िस्म जा फेस्टिवल कराइनि था। हीअ उस्ताद आहे जंहिं साइंस जी पढ़ाई ॿारनि खे मैथमेटिक ऐं इंग्लिश जा उस्ताद
जिन एॾी वॾी फेस्टिवल करायो आहे। वॾी महिरबानी तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी। अस्सलाम वालेकुम।